कराची में 11 वरहनि जे मासूम नींगर नौमान के घुटा ॾेई क़त्ल वारो मामलो। सोहराब ॻोठ थाणे ते मालिक मकान मुख्तियार अहमद तुनियो समेत 3 अणॼातल माण्हुनि मथां केस दाख़िल कयो वियो। इन्वेस्टिगेशन टीम कामयाब कार्रवाई करे जवाबदारनि मुख्तियार अहमद ऐं गुलज़ार के गिरफ़्तार करे वरितो। जवाबदारनि ते इमरान जे पुट नौमान के घुटा ॾेई क़त्ल करण जो इल्ज़ाम आहे। ॿिए तरफ़ मुख्तियार अहमद ऐं गुलज़ार जे भाउ मुमताज़ तुनियो अख्तियार तुनियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मासूम वाड़े जे क़त्ल ते खेनि तमामु घणो ॾुख थियो आहे। असीं हिन वाक़े जी मज़म्मत करियूं था। हुननि चयो त हू कारोबारी माण्हू आहिनि। हिन चयो त हू साईंदाद ॻोठ में 20 सालनि खां आबाद आहिनि। संदन जो मासूम वाड़े जे क़त्ल सां को बि तालुक नाहे। असांखे साज़िश तहत केस में फासाइण जी कोशिश कई पई वञे। इलाइक़े वासियुनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे बेगुनाह गिरफ़्तार थियल मुख्तियार अली ऐं गुलज़ार तुनियो खे आज़ाद करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।